नाज़रीन सकरंड मां अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं जिते सिंध कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट ज़िले SBA तरफ़ां 5वीं गर्ल्स कॉलेज स्पोर्ट्स ट्रायल्स जो प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंजो इफ़्तार प्रोग्राम जे महिमान ख़ासि रीजनल डायरेक्टर शाहिदा ताज अबड़ो कयो ऐं ट्रायल्स में मुख़्तलिफ़ कॉलेज जे 100 खां वधीक शागिर्दनि टेबल टेनिस, बैडमिंटन, नेटबॉल, रसाकशी, लॉन्ग जंप ऐं ॿियनि रांदियुनि जो हिसो वरितो, जंहिंमें गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सकरंद शागिर्दनि काइनात सव ऐं 400 मीटर रेस में गुलाम ज़किया 800 मीटर रेस में फ़तह हासिल कई। लॉन्ग जंप में फिज़ा खोसो पहिरीं पोजीशन ऐं बैडमिंटन में यास्मीन जलानी ऐं फिज़ा खोसो ॿियनि 3 पोजीशन हासिल कई। रसाकशीअ में मतीबा मगल खुश बख़्त किरियो मुर्क ऐं कौसर पिणु कामयाबी माणी। जड़त नेटबॉल में गर्ल्स डिग्री कॉलेज सकरंद जी टीम पूरे डिवीज़न लेवल ते ट्रायल्स लाइ चूंडी वई। ट्रायल्स प्रोग्राम में ऑर्गेनाइजिंग कमेटीअ जे चीफ डायरेक्टर फिजिकल एजुकेशन इसाक अहमद, आबिद अली कुरैशी, इरफान अली, तौहीद फातिमा, शबीर अहमद चांडियो, फोकल पर्सन फिदा हुसैन चांडियो, प्रिंसिपल गर्ल्स कॉलेज सकरंद प्रोफेसर खालदा चनड़, असिस्टेंट प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा लाखो समेत ॿियनि शिरकत कई। यादि रहे त गेम्स जो आगाज़ 11 जनवरी ते कराची में थी रहियो आहे, जंहिंखां पोइ इंटर रीजन मुक़ाबलनि जो ऐलान कयो वेंदो।